हींअर मां गुज़ारिश कंदुसि पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान साबिक़ वज़ीर आला सिंध साबिक़ सूबाई सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध सैयद कायम अली शाह साहब के तो वो अचनि खिताब कन। मोहतरम सैयद कायम अली शाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवाम जे दिलनि जो धड़कन सियासत जी सूंह मोहतरम असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। बिलावल भुट्टो अकाबरीन ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सखर खैरपुर घोटकी जा जवानो अस्सलाम वालेकुम। सीए भुट्टो वॾे अंग में हे टे ज़िला आहिनि। हैदराबाद भी हैदराबाद हुई पर असां भी घटि कोन आहियूं टिनि ज़िलनि वारा। वॾो मेरा तारीख़ी मेरा चेयरमैन साहब तव्हां हिक धक सां मजबूर कयो मरकज़ी सरकार के छड़ो हैदराबाद में अखियूं ॾेखारियो झुकी पिया। तव्हांखे यकदम घुरायूं तीअं चओ तीअं कयूं। वज़ीर आज़म चयो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका जंहिंजो सदर प्रेसिडेंट साहब आहे प्राइम मिनिस्टर साहब आहे चारई सूबे जे लाइ उहा काउंसिल ऑफ कॉमन पाणीअ जे लाइ सॾु थियो। तव्हां हाणे अख़बार में पढ़ियो हूंदो त 2 तारीख़ मजबूर थिया त मीटिंग घुरायूं ऐं इंशाअल्लाह उते सिंध वारनि जी कामयाबी थींदी, शहीद असांजे भुट्टे जी कामयाबी थींदी, असांजे बिलावल साहब जी कामयाबी थींदी। घणो ॻाल्हायां हुकुम थियो त 5 मिंट ॻाल्हायो पाण चेयरमैन साहब ॻाल्हाईंदो वधीक उहो अहवाल ॾींदो। असांखे वक़्तु कोन्हे। अलाह खे ख़ुशि रखे आबाद रखे तव्हां जूं तमन्नाऊं पूरी थियनि। जीए भुट्टो।